तव्हां असांखे छा सेखारींदा? अॼु मां तव्हांखे सेल वाङण ठाहिण सेखारींदीमांव। अच्छा, त हुन में छा छा खपंदो? हुन में त पहिरियों त वाङण, पटाटा, लूणु, ॻाढ़ो मिर्च, सावा धाणा, साओ मिर्च, हैड, टमाटो ऐं बसर। हाणे पहिरियों तेल गरम कयूं था। 5 चिमचा तेल जा विझंदासीं। तेल गरम थी वियो आहे ऐं हिन में बसर विझंदासीं। बसर तव्हां केतिरा कटे रखिया अथव? 4 बसर आहिनि। लूणु विझंदासीं थोरो। ऐं हिनखे पाण हू न करिणो आहे, गुलाबी कलर या कुझु बि न करिणो आहे। न, हिनखे फास्ट ते हाणे सभु विझी करे पोइ सिम ते सिझाइण रखी छॾंदासीं। पटाटा हा, पटाटा विझंदासीं। वाङण खाली पोइ विझंदासीं, छो वरी वाङण जल्दी सिझी वेंदो, पटाटो सिझण में टाइम लॻंदो आहे। त हाणे हिन में पटाटा विझी करे ढक ॾेई रखी छॾंदो, जेसीं अधु कचो ख़ाली थी वञे ऐं बसर बि हिन वक़्तु थोरो गुलाबी कलर बि थी वेंदो, पोइ हिन में वाङण ऐं टमाटा मिर्च मसाला पोइ विझंदासीं। हाणे पहिरियों ढक ॾेई करे रखां थी 2 मिंट जे लाइ। ॾिसूं पटाटो सिझी वियो आहे। हिनखे फास्ट ते हाणे करे इहे बसर खे बि गुलाबी कलर कंदासीं थोरो। हिन में विझंदासीं टमाटा ऐं बसर सिझी वियो आहे ऐं हीअ बि ॾिसो तरो लॻे पियो न। हाणे हे भले फास्ट ते ई पियो हुजे, हिन मथां टमाटा विझंदासीं। हिकु चिमचो हैड, साओ मिर्च, हिकु चिमचो ॻाढ़ो मिर्च, सभिनी खे मिलाईंदासीं। हा, ऐं टमाटे जी रस पवंदी वेंदसि न त उहो तरो निकिरंदो वेंदो। हाणे हिन में वाङण विझी छॾंदासीं। वरी वाङणनि खे विझी घुमाए करे चङी तरह हिनखे सिझाइण लाइ थोरो सो पाणी विझंदासीं, जीअं वाङण पटाटा बसर सभु पाण में मिक्स थी वञे। पाणी विझी करे सिझाइण रखंदासीं। बस थोड़ी देर खाली, वाङण जीअं सिझी वञे खाली। हिनखे ढक ॾेई करे रखी था छॾियो सिझाइण जे लाइ। ॾिसूं भाॼी हाणे वाङण पटाटा सभु सिझी विया आहिनि। तेल ते बि भाॼी अची वई आहे, ठही वई आहे भाॼी। हिन जी जेकी बसर जी राग अथव न एॾी मस्तु लॻंदी अथव, चांवरनि सां चाहे फुल्के सां एॾी मस्तु लॻंदी अथव। अचो त वाङण पटाटनि जो स्वाद वठी ॾिसूं। जाम मज़ेदार, ॾाढा लज़ीज़ आहिनि। तव्हां बि ज़रूरु ठाहिजो ऐं घर में खाई ॾिसजो, जाम सुठा। थैंक यू।
वेलकम।